जैकबाबाद में अवांखे ख़बर दींदा हलूं। ब्यूरो चीफ वसीम इकबाल की रिपोर्ट मुताबिक ज़िला जैकबाबाद सिविल अस्पताल आल पैरामेडिकल स्टाफ तरफा अख कन नक ऐं गले के शोबे जा 2 कमरा 8 काउंसिल वारन के DC जैकबाबाद तरफा ॾियण खिलाफ़ अॼु एहतजाज कियो वियो। डिपार्टमेंट जैमें कन ऐं अख जो शोबो है वो हॉस्पिटल का थोड़ो बाहर से है जो ठहियल है, जैमें डॉक्टर्स आहिनि, पैरामेडिक्स आहिनि, हर शइ आहिनि। उहे नाजाइज़ी करे जो ॿिनि माण्हुनि खे ॾिनो थो वञे, इहो ग़लति तरीक़ो आहे, ग़लति अमल आहे। जेकर ईअं आहे त पोइ सभु जेको इदारा जेको ईअं ॾिना वेंदा, कंहिं जेको ईंदो नथो खैरो ईंदो जेको सभिनि खे ॾिना वेंदा। बहरहाल इन शइ मज़म्मत मां कयां थो। DC साहब खे चवंदासीं त महिरबानी करे अहिड़े जेको ऑर्डर वग़ैरह निकितो आहे या कोई अहिड़ो अमल थियो आहे त उनखे बंदि कयो वञे ऐं बाक़ाइदगी सां वरी ENT ब्लॉक खे असां जेके आबाद कयो वञे, डॉक्टर्स असांजा आहिनि, पैरामेडिक्स आहिनि ऐं उनजी असांखे हेल्प कई वञे। छाजे करे गवर्नमेंट जो इदारो कंहिंखे ॾिनो न वेंदो आहे। छाजे करे इहो लॉ बि न आहे, का शइ न आहे, गवर्नमेंट जो आहे। गवर्नमेंट जो इदारो गवर्नमेंट जो हूंदो आहे। जेकर ईअं हूंदो त इहो जेको आहे त ग़लति अमल आहे। इन शइ जी असां मज़म्मत कंदासीं ऐं इन लाइ असां अपील कंदासीं, वरी बि चवंदासीं सिंध हुकूमत के, सिंध सेक्रेटरी के ऐं सिहत खाते वज़ीर के असां अपील कंदासीं त असांजो अहिड़ो अमल जेको असांजे न कयो वञे, जैकबाबाद खे नी धड़को करे न सम्झो वञे, न का शइ असां मुज़ाहिरो कंदासीं त हर शइ कंदासीं पंहिंजे हक़नि जे लाइ। ऐं मोस्ट इम्पोर्टेंट की असांजो बलूचिस्तान जा बॉर्डर एरियाज़ जेका आहिनि कवर थियनि था। बलूचिस्तान जा मरीज़ असांजे सिविल अस्पताल अची पंहिंजी सिहत मुतालिक़ लाभ हासिल कनि था। हाणे ओचितो माना अहिड़ो सेहत दुश्मन फ़ैसिलो मां DC साहब दादले साहब खे इहो चवंदुमि कि इहो सेहत दुश्मन फ़ैसिलो आहे। असां तव्हां में उम्मीद इहा करे वेठा हुआसीं जो निगरान सेटअप में तव्हां अची सिविल हॉस्पिटल खे वधीक डेवलप्ड कंदव ऐं ENT जेको ब्लॉक आहे उन जी तरक़ी में असांजी मेडिकल सुपरिटेंडेंट जो साथ ॾींदो। बहितर तव्हां इहा शइ के ॿिए 3rd पर्सन खे अलॉट करे छॾी आहे त हिन खां वधीक नाजाइज़ी असांजे ग़रीब मिसकीन मरीज़नि सां जेका दूर दराज़ इलाइक़नि मां अचनि था, हिन खां वधीक उन्हनि सां वेसा घाती कहिड़ी हूंदी। बीइंग अ डॉक्टर एंड इंटायर अवर जेको पैरामेडिकल स्टाफ आहे, सिर्फ़ु असां पुरमन एहतजाज पंहिंजो रिकॉर्ड नोट कराइण लाइ निकिता आहियूं जो महिरबानी करे असां उम्मीद था कयूं DC साहब में, मीर एजाज़ साहब में, हेल्थ सेक्रेटरी में कि उहो इहो फ़ैसिलो वापसि वठंदा ऐं कोशिशि कंदा जो जेका बि माना इहो डिपार्टमेंट में वर्क रहियल आहे, जेको बि कमु आहे, हिन खे वधीक मज़बूत बहितर करे मरीज़नि जे लाभ लाइक़ बणाईंदा। वॾी महिरबानी। DC साहब के अर्ज़ आहे त मरीज़नि जी अस्पताल से जेको आहे नाजाइज़ी ख़तमु कयो, असांजो ENT ब्लॉक ख़ाली करो। असांजे मरीज़नि जी अस्पताल आहे, असां ख़िदमत गुज़ार आहियूं अवाम जा। अवाम जी जाइ ते जेको बि कब्ज़ो कंदो असांखे नामंज़ूर आहे।